थी वई आहे। हिक ॼणे खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॻोठ मोहम्मद हाशिम आसी मोहसिन मरी पारां ज़ाल ऐं ॿिनि ॿारनि जे अगवा जी NC दाख़िल कराई वई, जंहिंखां पोइ पुलिस शक जे बुनियाद ते हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। खानबान पुलिस हीअ कार्रवाई कई, हिक ॼणे खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वकार हुसैन लोची खां। वकार, छा तफ़सील आहिनि हिन बाबति? खानवान थाने जी हद ॻोठ मोहम्मद हाशिम मरी मां 20 वरनि जी शादीशुदा नारी अल्लाह वसाई ज़ाल मोहसन मरी पंहिंजनि ॿिनि मासूम ॿारनि समेत पुरसरार नमूने गुम थी वई आहे। उन सिलसिले में संदसि मुड़ुस मोहसन मरी ॿुधायो त संदसि घरवारी ऐं ॿारनि खे साॻिए ॻोठ जे रहवासी नौजवान आबिद हुसैन पुट एजाज़ अली मरी वर्ग लाइ अगवा करे वियो आहे। घुर कई त संदसि घरवारी ऐं मासूम ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। होॾां कानून पुलिस पुरसरार नमूने गुम थी वियल नारी जे मुड़ुस मोहसन मरी जे फिरियाद ते आबिद हुसैन मरी खिलाफ़ NC दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। होॾां इलाइक़े में इहे पिणु चोॿोलो आहिनि त नारी पुरसरार नमूने गुम थी वियल नारी संदसि मुड़ुस तशदुद कंदो हो, जंहिं सबबि उहो बेज़ार थी पंहिंजे ॿारनि समेत घरां निकिरी वई आहे। आख़िरी इतलाह ताईं संदसि को पतो न पइजी सघियो आहे। जी ठीकु आहे वकार हुसैन, महिरबानी तफ़सील।